मातली शहर नशो आहे उन जे घेरे में अची वियो आहे। केतिरा ई नौजवान पंहिंजूं जानियूं गिड़काए रहिया आहिनि। अॼु मातली शहर जे बिल्कुलु फुलेली जे किनारे ते ही मल्हा पाड़ो आहे। इन में नौजवान नादरो से नशे वापराइण सबबि फौत थी वियो। वारस इन्हनि खे फौरी तौर तालका अस्पताल मातली खणाए आया ऐं जितां मौत जी तस्दीक उनजी थी। उन खां पोइ हिंदी एम्बुलेंस जहिड़ी हिनखे वारसनि जे हवाले कयो, जिते कलंदर शाह जे पिण में हिनखे सुपर ते खाक कयो वियो आहे। यादि रहे त 2 महीननि जे अंदर में मातली शहर में 5 नौजवान हिन खां पहिरीं नशो वापराइण सबबि जानियूं पंहिंजूं ज़ाया करे चुका आहिनि ऐं ही 6 नौजवान आहे जेको हींअर पंहिंजी जान जेको सो विञाए चुको आहे। आइस जो नशो आहे उहो इंतिहाई घणो हुअण जे करे हाणे नौजवान जो वधीक रुख आहे उहो हाणे कब्रिस्ताननि खां थी रहियो आहे। हिन 2 महीननि जे अंदरि 6 नौजवाननि पंहिंजूं जानियूं ज़ाया करे चुकियूं आहिनि। मातली शहर जी आवाम सिंध हुकूमत समेत होम मिनिस्ट्री, IG सिंध, SSP बदीन खे इहा अपील कई आहे त मातली शहर में नशे जो ख़ात्मो आंदो वञे, जीअं हिते जा नौजवान उहे पंहिंजूं जानियूं ज़ाया न करे सघनि। कैमरा टीम सां गॾु हसन पवर, मातली।